बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 4 लेसन 15 पार्ट 5 नर्वस टिश्यूज़ तंतियो जा आऊं बायोलॉजी जो उस्ताद नजुल चन्ना आवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कहा। असांजे अॼोके लेक्चर जो मौजू आहे नर्वस टिश्यूज़ यानी तंतियो जा। नर्वस टिश्यूज़ तंतियो जा वी कमांड आवर बॉडी अंडर आवर विल। असां पंहिंजे जिस्म जो घणो हिसो पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि हलाईंदा आहियूं। This happens due to signals going from brain to the parts of body called as nervous system. इहो इन जे लाइ थींदो आहे छो त असांजो दिमाग़ जिस्म जे उज़वनि ॾांहुं पंहिंजो पैगाम मोकिलींदो आहे हिकिड़े सिस्टम जे ज़रिए जंहिंखे चवंदा नर्वस सिस्टम। इहो नर्वस सिस्टम समूरो तव्हांजे जिस्म जे अंदरि जेके बि तंतू फैलियल आहिनि या तव्हांजी मगज़ी डोरी आहे या तव्हांजे स्कल में अंदरि रखियल तव्हांजो ब्रेन हुजे, इन्हनि जो समूरो जेको मादो आहे उहो नर्वस टिश्यूज़ मां ठहियल हूंदो आहे। तंती ओजा गॾिजी करे असांजो ब्रेन, स्पाइनल कार्ड ऐं नर्व्स ठाहिनि था ऐं इहो नर्वस टिश्यूज़ आहिनि जंहिंखे ॿियनि टिश्यूज़ खां फ़र्क़ु करणु इंतिहाई आसान आहे। The cells that comprise the nervous system comes as fourth type tissues among the rest. Nervous system खे ठाहींदड़ जेकी सेल्स आहिनि न्यूरॉन्स ऐं उन्हनि मंझां न्यूरॉन्स मंझां ठहंदड़ जेके ओजा आहिनि नर्वस टिश्यू, उहे असांजे इंसानी जिस्म में मौजूदु टिश्यूज़ में चोथें क़िस्म वारा टिश्यूज़ आहिनि। एपिथेलियल टिश्यूज़ जे बारे में तव्हां पढ़ियो, मसल टिश्यूज़ जे बारे में तव्हां पढ़ियो, कनेक्टिव टिश्यूज़ जे बारे में बि असां पढ़ी आया आहियूं। असांजो आख़िरी टाइप आहे नर्वस टिश्यू यानी तंतियो जा। Main cell that forms nervous system is called as neuron. अहम या मुख्य जीव गरड़ो जेको तंती सिरिश्ते खे ठाहे थो, तंती सिरिश्ते जो बुनियाद जंहिं जीव गरड़े ते आहे उनखे न्यूरॉन नालो ॾिनो वञे थो। न्यूरॉन हिकु जीव गरड़े जो नालो आहे जेको बेसिक फंक्शनल ऐं स्ट्रक्चरल यूनिट आहे नर्वस सिस्टम जो। Each neuron has incredible amount of branching where cytoplasmic projections extend in many directions to respond to stimuli and to transmit electrical signal over a long distance. हर हिकु जेको न्यूरॉन आहे उनखे जझूं शाखूं थियनि थियूं। उन्हनि शाखुनि मंझां साइटोप्लाज़मिक प्रोजेक्शन्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ तरफ़नि ॾे ॿाहिरि निकितल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, इहे जेके मुख़्तलिफ़ शाखूं आहिनि इहे इन न्यूरॉन जी मदद कंदियूं आहिनि त उहे इलेक्ट्रिकल सिग्नल ॾियण में, वठण में, ट्रांसमिट करण में कमु करे सघे ऐं इहो जेको इलेक्ट्रिकल सिग्नल आहे उहो परे परे मुफ़ासिलनि ताईं पहुचाइण में इन न्यूरॉन जी जेका साइज़ आहे उहा बि पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे। तव्हां इहो अॻु पढ़ी आया आहियो त जेके सेल्स थियनि था उन्हनि मंझि जेको ड्रिघा जीव गरण आहिनि न्यूरॉन उन्हनि ड्रिघनि जीव गरणनि मंझां हिकु आहे। न्यूरॉन्स आर अमाइटोटिक। न्यूरॉन्स जेके आहिनि उहे अमाइटोटिक थींदा आहिनि, मीन्स दे डू नॉट डिवाइड। इन जो मतिलबु आहे त उहे डिवाइड कोन थींदा आहिनि, ॿियनि जीव गणनि वांगुरु पंहिंजो पाण डिवाइड थियनि ऐं वरी नवां जीव गढ़ ठाहिनि, ईअं न्यूरॉन्स कोन हूंदा आहिनि। दे कैन लिव 100 years और मोर। उहे 100 साल जी सघनि था या अञा बि वधीक। सो वंस वी गेट न्यूरॉन इट लास्ट फॉर एवर। असांखे हिकु दफ़ो जेके न्यूरॉन मिलिया, पैदा थियासीं जन न्यूरॉन सां, सॼी उमिरि उहे ई न्यूरॉन हूंदा आहिनि। न्यूरॉन जा जेकी पार्ट्स थियनि था उन्हनि में अची थो वञे नंबर पहिरें ते सेल बॉडी। ही तव्हांखे हुनजी सेल बॉडी नज़र ईंदी जंहिंजे अंदरि न्यूक्लियस रखियलु हूंदो आहे। ॿियो उनजा थींदा आहिनि डेंड्राइट्स। ही वारा जेके उनजा तांदूरा थियनि था, छेड़ा, इन्हनि खे असां जेके सेल बॉडी सां अटैच थियल आहिनि या उतां निकिरनि था ॿाहिरि, इन्हनि खे डेंड्राइट्स सॾूं था। इन्हनि जो कमु हूंदो आहे त सिग्नल्स रिसीव कनि। ॿियो थींदो आहे एक्ज़ॉन। ही तव्हांजो हितां खां शुरू थियो ऐं वेंदे तव्हांजे एक्ज़ॉन टर्मिनल्स ताईं ही वारी सॼी जेका बॉडी आहे इनखे असां एक्ज़ॉन सॾूं था। इन जो कमु आहे त इहो कंडक्टिंग रीजन आहे, हेॾां जेको सिग्नल आहे उनखे इहो कंडक्ट करे हेॾां मोकिलींदो। इहो छा कंदो आहे, अटैच टू अदर सेल आर मसल टू फॉर्म न्यूरोमस्कुलर जंक्शन। इन जो कमु आहे त इहो वञी करे ऐं ॿियनि जेकी सेल्स हूंदा उन्हनि सां वञी करे हितां अटैच थींदो या वरी कंहिं मसल सां अटैच थींदो आहे त जीअं हुते न्यूरोमस्कुलर जंक्शन ठाहे सघे, उन मसल ते न्यूरो ट्रांसमीटर्स जेके आहिनि उहे रिलीज़ करे ऐं उनखे या हिकिड़े क़िस्म जी चुरपुर ॾिए या उनखे वरी रोके। इहे ॿ कम कराए सघे थो। ॿियो थींदो आहे माइलिन शीथ। हीअ जेका मथां हिननि जे कवर चढ़ियल आहे इनखे असां चवंदा माइलिन शीथ। इहा श्वान सेल्स जी ठहियल हूंदी आहे
ऐं इन्हनि जे अंदरि छा थींदो आहे त चैनल प्रोटीन्स कोन हूंदियूं आहिनि जो का शइ ॿाहिरां अचे ऐं उहा एब्ज़ॉर्ब थी करे इन्हनि ताईं अंदरि वञी करे पहुचे। मुख्या तौर ते इहे 5 हिसा हिकिड़े न्यूरॉन जा थींदा आहिनि। न्यूरॉन टाइप्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर जे बुनियाद ते न्यूरॉन जा 4 क़िस्म थियनि था। हिकिड़ो आहे यूनिपोलर न्यूरॉन ऐं ॿियो आहे बायपोलर न्यूरॉन, ॿिनि पासनि ॾांहुं हुनखे जेको आहे सो तव्हांखे छेड़ा मिलंदा। हेॾां वरी हुनजो जेको सेल बॉडी आहे उहा विच ते हूंदी। हिकिड़े पासे ॾांहुं तव्हांखे डेंड्राइट्स मिलंदा त ॿिए पासे ॾांहुं तव्हांखे एक्सॉन टर्मिनल्स मिलंदा। यूनिपोलर न्यूरॉन में हिकिड़े पासे ॾांहुं सेल बॉडी हूंदी आहे त ॿिए पासे ॾांहुं तव्हांखे एक्सॉन टर्मिनल्स मिलंदा आहिनि। मल्टीपोलर न्यूरॉन तव्हांजी सेल बॉडी उन मंझां ई तव्हांजा निकिरंदा वरी डेंड्राइट्स ऐं तव्हांखे वरी ॿिए पासे ॾांहुं तव्हांखे आख़िर में मिलंदा एक्सॉन टर्मिनल्स ऐं तव्हांखे ॿियो चोथों क़िस्म मिलंदो सूडो यूनिपोलर न्यूरॉन में बि तव्हांखे सेल बॉडी जेका आहे उहा विच ते मिलंदी आहे। इहे मुख़्तलिफ़ जेके क़िस्म आहिनि उहे स्ट्रक्चर जे बुनियाद ते आहिनि। ऐं ॿियो वरी जेके न्यूरॉन जा क़िस्म थियनि था उहे वरी थियनि था उन्हनि जे फंक्शन जे बुनियाद ते। हिकिड़ो क़िस्म आहे सेंसरी न्यूरॉन्स, ॿिए खे असां चऊं था मोटर न्यूरॉन्स, टे खे असां चऊं था इंटर न्यूरॉन। सेंसरी न्यूरॉन्स जो कमु छा आहे? दीज न्यूरॉन्स टेक सेंसरी इंफॉर्मेशन फ्रॉम द एनवायरनमेंट, फॉर एग्जांपल गेटिंग पोक्ड विद द नीडल एंड सेंड्स द सिग्नल टू द ब्रेन। हिननि न्यूरॉन्स जो कमु हूंदो आहे त हवासनि मां जेका मालूमात मिले थी उहा वठी दिमाग़ ताईं पहुचाइनि। मिसाल जे तौर ते तव्हांजो जेको स्किन थिए थी चमड़ी, उहो तव्हांजो छुअण वारो हवास आहे, उनखे जेकॾहिं सुई लॻी त इहो पैगाम खणी करे सेंसरी न्यूरॉन दिमाग़ ताईं पहुचाईंदो आहे। ॿिया थियनि था वरी मोटर न्यूरॉन जो कमु छा आहे? These neurons communicate information from the brain to tissues and organs throughout the body, allowing for movement. मोटर न्यूरॉन वरी छा कंदा? दिमाग़ मंझां जेको पैगाम आहे उहो खणंदा ऐं तव्हांजे ॿियनि टिश्यूज़ ॾांहुं ऐं ऑर्गन्स ॾांहुं उहा इंफॉर्मेशन पहुचाईंदा आहिनि त जीअं उहे स्टिमुलाई ॾांहुं रिएक्ट करे सघनि। मिसाल जे तौर ते सुई लॻी, तव्हांजे सेंसरी न्यूरॉन दिमाग़ खे ॿुधायो, हाणे दिमाग़ जेको पैगाम ॾींदो मोटर न्यूरॉन जे ज़रिए अचे करे तव्हांजी आङुर खे ॾींदो त इन सुईअ तां उहा हटी वञे। इहो मोटर न्यूरॉन जो कमु आहे त दिमाग़ जो हुकुम तव्हांजे अचे करे बॉडी ऑर्गन्स खे ॾे। टियां थींदा आहिनि इंटर न्यूरॉन्स। दीज न्यूरॉन्स मेकअप द मेजॉरिटी ऑफ द न्यूरॉन्स इन द बॉडी। असांजे जिस्म में घणे में घणा जेके न्यूरॉन आहिनि उहे इंटर न्यूरॉन टाइप आहिनि। दे आर एसेंशियली द मिडल मैन ट्रांसमिटिंग इंफॉर्मेशन बिटवीन सेंसरी एंड मोटर न्यूरॉन्स। इहे मिडल मैन जो कमु कंदा आहिनि। मोटर न्यूरॉन ऐं सेंसरी न्यूरॉन जे विच ते इंफॉर्मेशन ॾियणु इन्हनि जो कमु हूंदो आहे। दे प्ले अ की रोल इन लर्निंग, मेमोरी एंड प्लानिंग। इन्हनि जो प्लानिंग में, यादाश्त में ऐं सिख्या में तमामु घणो अहम किरदारु आहे। It is responsible for coordinating and controlling many body activities. नर्वस सिस्टम यानी जेके न्यूरॉन्स आहिनि गॾिजी करे पंहिंजो हिकिड़ो सिस्टम ठाहिनि था, उहो असांजे जिस्मानी सरगर्मियुनि खे कंट्रोल करण ऐं उन्हनि जे विच में सहकार करण खे ज़ाब्ते में रखंदो आहे। इट स्टिमुलेट्स मसल कॉन्ट्रेक्शन। असां जेको हरकत में मसल जी जेकी कॉन्ट्रेक्शन कराईंदा आहियूं उनखे पिणु कंट्रोल कंदो आहे। क्रिएट्स एन अवेयरनेस ऑफ द इन्वायरमेंट। असांखे पंहिंजे माहौल खां बाख़बर रखंदो आहे। तव्हांजा जेके बि सेंसरी ऑर्गन्स आहिनि, ज़बान जो कमु हुजे जेका तव्हांखे शयुनि जी टेस्ट जो ज़ाइके जे बारे में मालूमात ॾींदी आहे, या अखियुनि जे ज़रिए जेको तव्हां ॾिसो था पिया, रंगनि में फ़र्क़ु करे सघो था पिया, कननि जे ज़रिए तव्हां आवाज़ ॿुधो था, इवन तव्हांजी जेका स्किन आहे उहा जॾहिं टेम्परेचर महसूसु कंदी आहे या तव्हांजे जिस्म ते का शइ घुमंदी हुजे, इहो समूरो जेको एनवायरनमेंट जी ख़बरूं आहिनि उहे तव्हांखे इहो ई नर्वस सिस्टम ई पहुचाईंदो आहे। एंड प्लेज अ मेजर रोल इन इमोशंस, मेमोरी एंड रीज़निंग। अकुल वारियूं रीज़निंग जूं जेके ॻाल्हियूं हुजनि ऐं यादाश्त जो मामलो हुजे या जज़्बात हुजनि, इन्हनि खे पिणु कंट्रोल करण में असांजे नर्वस टिश्यू जो किरदारु आहे। टू डू ऑल दीज थिंग्स, cells in nervous tissue need to be able to communicate with each other by way of electrical nerve impulses. इहे समूरा कमकार करण जे लाइ न्यूरॉन हिक ॿिए सां सिग्नल्स जे ज़रिए राब्ते में रहंदा आहिनि, न रुगो हिक ॿिए सां पर ॿियनि हुजनि, ॿियनि जीव ॻणनि सां पिणु इहे राब्ते में रहनि था। असांजो जेको लेक्चर नर्वस टिश्यू जे तारफ़ सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।